मुझी दिल जी हकीकत सिर्फ तू ही आई। ये समझ त ब्या सब इश्क अक्स हुआ, असुल त तुझो चाहो। आयशा आयशा जो आऊं ख्वाब जरूर रहे हुयस, पर हुआ करें भी मुझो ख्वाब ना है रही। मोना, मोना इते छा पई करी? अच मूंसां हलिया। फरा यार ही रोने जो टाइम तो कोने। मूं फिलहाल पप्पा के भी शादी का टारे छड़ियो आहे, पर सना जी शादी ते छा थींदो मां कुछ न चुकी सघां। 10-15 सालन खां पोइ बि त औलाद थी सघे थी न। छा तेज़ ताणी माण्हू 2-3 शादियूं कंदा आहिनि। इहा ॻाल्हि तूं अंकल खे छो नथो सम्झाईं? तू छा थी समझी यार, मूं कुछ न चयो हूंदो। घणा ही हीला वसीला कया तुम, पर पापा जिद ते अड़ियो बीठो आहे। तू मेहरबानी करे हाणे टिमजण न मचाए। मां पापा जो ब्रेन वॉश कंदुसि। ऐं हा, शिराज खे इहो त नाहे ॿुधायो त सना प्रेग्नेंट आहे? न, मां छो ॿुधाईंदसि। हिकु नाज़ुक सूरत हाल आहे। तो छा रिएक्शन हुयसि? राज़ी त आहे न? ॾाढो डिस्टर्ब हो, दिलि पियो हणे। मां त हीलनि वसीलनि सां काइल कयो आहे। मूंखे त पंहिंजे साह खां बि वधीक तुंहिंजी इज़त कई आहे। मां एॾो ख़ुदगर्ज़ न आहियां जेतिरो तूं मूंखे सम्झी थी। हाणे रोई रोई पंहिंजे प्यारे अखियुनि खे तकलीफ़ न ॾे। ख़बर अथई ही तुझियूं मध कटोरियूं पुरके फ़कियूं मूंखे केॾियूं वणंदियूं। छा वाकई शिराज शादी का इनकार करे छॾिया त तव्हां मूंखे तलाक ॾेई घर रवानो करे छॾियो आहे? कंहिं चयो? छो त मां तव्हांजी ऐं अंकल जी ॻाल्हियूं ॿुधी हुई। हा, असल में पापा जज़्बात में अची चई तो वेठो, पर मां ईअं पापा खे न करण ॾियां। अता 2-3 ॾींहंनि खां आराम तो नाहे कयो। लॻे थो त दिलि भरिजी वई अथसि। अता माशाअल्लाह माशाअल्लाह, नालो त ईअं पई वठीसि ॼण मामे जो पुटु हुजे। तूं छो थो सणे? रस्तो बि त पाण ॾेखारियो हुई न, वरी तंज़ बि पाण थो करी। प्रमोशन वठण जे लाइ केॾा न इलाज मिनथूं कंदो है। हाणे त साईं जन जनरल मैनेजर थी विया आहिनि। सच पुछी त हाणे मां अता साहब खां जेलिस थो थियां। तोखे हुनजी बाहुनि में ॾिसी हथ पेर थधा थींदा था वञनि। शर्मिंदगीअ जो अहसासु अलॻि थो थिए। इहो त तूं पहिरीं सोची हा। केतिरी मूं न कई, पर साईं जन जो कांटो त सवदे बीठो। जेको बि कयुमि मजबूरी में कयुमि। मूंखे इहो अंदाज़ो कोन हुयो त हुन जूं नज़रूं आशा खां अॻ में तो में खोपंदियूं। माना त अञा असांजी वैल्यू आहे न? छो कोन आहे? तूं जबल किराए सघीं थी। हाणे तूं हीले बहाने सां टारींदी रहींसि। घटि में घटि तो तां इहा बला टरी रहे। पोइ तुंहिंजा MD थियण वारा ख्वाब कीअं पूरा थींदा? अञा पाण वटि हिकु सुपर कार्ड मौजूदु आहे। जेकॾहिं तुंहिंजो इशारो आयशा न आहे न, पोइ त को रुख ई नथी ॾे। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आहे इहा छोकिरी, आसाइशुनि खे पुठी पई ॾे। मां बि वधीक मजबूर नथी करे सघां। छोकिरी ज़ात आहे, किथे बाग़ी नथी पवे। बहरहाल हींअर त अता साहब बिज़नेस मीटिंग जे करे बिज़ी लॻो पियो आहे, पर जीअं ई ख़्यालु आयुसि त मुंहिंजो त जीअण ई हराम करे छॾींदो। तूं चुप करे वे, मां आहियां न, मां पाणी मुंहुं ॾींदीमांसि। मूंखे खोलियो यार, ख़ुदा जो वास्तो अथई मूंखे खोल, मूंखे बख़्श कर। मरी वियो आहियां छा ॾे? मूंखे छॾ या मार, हिकिड़ी ॻाल्हि त कर न।
रोज टे पुट निंड नथी अचई मठ करे सुम मूंखे बि सुम्हण दे अॼु परेशान कयो अथई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अरे घणो मथो न खा न त इहो मुंहुं बंदि करे छॾींदो साईं हिकु लॻो आहे हिते ई करे छॾ मूंखे छॾ मां मरी वेंदो मां प्लीज़ यार मूंखे वञणु ॾे प्लीज़ ॿुध ॻाल्हि मुंहिंजी यार गुड मॉर्निंग पापा। मॉर्निंग। रात रईस ढोलड़ खाना जी दावत हुई, देर सां वापसी थी। ऑकवर्ड टाइम हुयो, तंहिं करे हाल हवाली कोन थी सघियुसि। ॾे ख़बर सभु इंतज़ाम थी विया या अञा बाक़ी को रहियो आहे? पापा तकरीबन सभु कम थी विया आहिनि। मौली साहब खे चयो त मां होटल जी बुकिंग बि थी वई आहे। पापा गेस्ट में सिर्फ़ 10 माण्हू हूंदा पंहिंजे तरफ़ां। गुड। अता मोहम्मद खां बि उन्हनि जे महिमाननि जी लिस्ट वरितई? हा, अंकल सां फ़ोन ते राब्तो थियो, चई त सिर्फ़ फैमिली मेंबर्स शरीक थींदा। मूं बि इहो पियो चाहियो त शादी ख़ैर सां ऐं सादगीअ सां थी वञे। तो फ़र्क़ु ॿुधायो आहे न त अॼु राति? हा फराह तयारी मुकम्मल करे छॾी आहे। इनफैक्ट हुन शॉपिंग बि कई आहे ऐं सना बि हुन सां शॉपिंग में शामिल हुई। सना जो छा रिएक्शन आहे? बज़ाहिर त ख़ामोश आहे, अंदर जी कैफ़ियत अलाह ॼाणे। फराह भाउ खे त कुझु कोन ॿुधायो आहे? न दिल जाए रखो। अच्छा, सुहेल जो छा कयांसि, मारे पिटी कयांसि? तो पंहिंजी दिल जी बाहि कढी न। हाणे मुंहिंजो वारो आहे। तूं हितां जे कमनि ते नज़रदारी कर। मां सुहेल जो किस्सो तमामु करे अचां थो। आयशा खे कीअं ॿुधायां त मूंखे अॼु ज़ोर जी मेहंदी लॻाई पई वञे। आयशा काफ़ी हसास तबियत जी आहे। ही सदमो अलाए बर्दाश्त करे बि सघंदी या न। कहिड़े मुंहं सां चवांसि? मूं में त एतिरी इख़्लाक़ी जुरत ई कोन थी पैदा थिए। पर मां परेशान छो थियां? मां त आयशा सां को बि अहिड़ो वाइदो ई न कयो आहे। शिराज, तोखे त तेज बुखार आहे। नो आई एम ऑल राइट। तुंहिंजो नेड़ बि आलो लॻो पियो आहे। न आयशा, मां हाणे मुंहुं वॉश करे आयो आहियां। शायदि मुंहं ते आला रहिजी वई। तुंहिंजी तबियत ठीक न पई लॻे? डिस्टर्ब आहीं छा? हा शायद। हा बि शायद बि, यानी को मसलो आहे। ॾिस, मूंखे न ॿुधाईंदे? ॿुधण जी ताक़त अथई। ओह, जेकॾहिं ॿुधाइण सां तुंहिंजे दिल जो भार हल्को थी थो वञे त तूं ॿुधाए सघीं थो। अॼु राति मुंहिंजी शादी थी रही आहे। मुन्ना सा? सना सा। पोइ मुंहिंजो छा थींदो? को सुठो छोकिरो ॾिसी हुन सां शादी करे छॾिजां।
आई एम सॉरी आयशा, वेरी सॉरी। खान साहब, मां इंतहाई शर्मिंदा आहियां। मां पंहिंजी ग़लतियुनि ते पिशेमान आहियां। तव्हां जेको चवंदो मां उहो करण लाइ तयारु आहियां। जेको चवंदो मां उहो कंदे? प्रॉमिस, तव्हां जेको चवंदो मां उहो करण लाइ तयारु आहियां। रमो, जी साईं। हिनखे गन ॾे। गन? पाण खे शूट कर। खान साहब, मां पाण कीअं मारींदुसि? मां त सिर्फ़ु माफ़ी ठहण लाइ चयोसि। माफ़ी? तोखे त मौत बि माफ़ न कंदो। तो जहिड़ा माण्हू हिन धरतीअ ते ॿार आहिनि। तूं जेकॾहिं इज़त वारो हुजी हा त अहिड़ी हरकत न करी हा। पोइ मारे छॾियो। देरि छो था कयो? मूंसां गॾु मुंहिंजी गुरबत खे बि दफ़न कयो त जीअं मूं वांगुरु कोई ज़िलत जो शिकार न थिए। रमो, हिन कमीने ते मां पंहिंजी गोली ज़ाया करणु नथो चाहियां। तूं हिनखे मारे बोरीअ में बंदि करे नाले में उछलाए छॾ। जी साईं, ईअं ई थींदो। खान साहब मूंखे माफ़ कजो। खान साहब, हाणे मौला खे यादि कर त मां तुंहिंजे हिन माप जी बोरी खणी अचां। भाउ मूंखे माफ़ कर। भाउ, अदा मूंखे माफ़ कर। अदा, मूंखां वॾी ग़लती थी वई यार, मूंखे माफ़ कजो। आपी, अॼोकी राति मुंहिंजे लाइ कंहिं क़यामत खां घटि न आहे। तूं इस्लामाबाद वापसि हली वञ। तुंहिंजी टिकट बि ओके आहे। न आपी, मां इस्लामाबाद कोन वेंदसि, हिते ई रहंदसि। पर हिन घर में न, पापा वारनि जो फ्लैट आहे न, उते। हिते मां शिराज़ ऐं सना खे ॾिसी न सघंदसि। आपी, मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त शिराज़ सना सां शादी जो फ़ैसिलो कंहिं दबाव में कयो आहे। तूं इहो कीअं थी चई सघीं? छो त शिराज़ कंहिं बि वक़्तु सना जो ज़िक्र मूंसां कोन कयो हो। संदसि ॿी दोस्त आहे आयशा, जंहिंसां हू वधीक फ्रैंक हुयो। थी सघे थो त हुन सां बि वादा वफ़ा कया हुजनिसि। शिराज बि पीउ वांगुरु दिलि फेंक आहे, पर कॾहिं बि कंहिं छोकिरीअ सां सीरियस कोन थींदो आहे। तुंहिंजे मामले में मूंखे संजीदा ॾिठो हुयो, पर क़िस्मत साथ न ॾिनो ऐं ओचितो अता पंहिंजो फ़ैसिलो मड़े छॾियो। अता खे इहो डपु हुयो त खेसि न करण सां हू संदसि धीउ खे नुक़सानु न पहुचाए विझनि। पर इहा त ख़ुदगर्ज़ी आहे न आपो। मोना, अता साहब मूंसां वाइदो कयो हो त शिराज ॿी शादी मोना सां करे सघे थो। न आपी, ॿी औरत बणजण खां बहितर आहे त मां हिन दुनिया खे ई छॾे ॾियां। चरियनि वारियूं ॻाल्हियूं न कर, वक़्त जो इंतज़ारु कर। मूंखे नथो लॻे त को शिराज जी सना सां अंडरस्टैंडिंग थींदी। मूं तुंहिंजे लाइ जेके सपना ॾिठा अथमि उहे ज़रूरु पूरा थींदा। माण्हू त पंहिंजी जाइ ते, पर हाणे त सपना बि धोखा था ॾियनि।
तव्हां परेशान न थियो आपी, मूंखे कुछ भी ना आहे थियो। बस कम जी ज़ाती जे करे थोड़ो बीपी लो थी वियो आहे। कूड़ न ॻाल्हाए, बीपी अॻु त कॾहिं लो न थींदो हुई, सॼो सॼो ॾींहुं कमु कंदी हुई। यकीनन कुझु थियो आहे जेको तूं मूंखां लिकाईं थी। आपी तव्हां खां छा लिकाईंदसि? ऑफिस खां जॾहिं मोटी हुई त पंहिंजी हालत ॾिठी हुई, अखियूं सुजियल, मुंहं ते वीरानी छायल हुई। बस अलाए छो अॼु दिलि ते बार थी पियो हो। रोअण ते दिलि पे चई पर रोए बि न पे सघियमि। को दिलि जो मामिलो आहे छा? हिकु त तूं ॿुधाए बि नथी, मां छा सम्झां? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सॉरी यार, मूंखे देर थी वई। जंहिं महिल तुंहिंजी कॉल आई हुई उन महिल मां मीटिंग में हुयसि। ज़ोरी जान छॾाए आई आहियां। इट्स ऑल राइट। चङो थियो तूं आई हुयसि, तूं ई कुझु पुछेसि, मूंखे त कुझु बि नथी ॿुधाए। तूं चांहि पीअंदी आहीं? न आपी, थैंक यू। ओके, तव्हां कचहरी कयो। छा थियो आहे मुंहिंजी सोणीअ खे? तूं एतिरी घुमाइजी छो वई आहीं? थियो छा आहे? अरे बाबा मूंखे ॿुधाए त सही। अॼु राति शीराज़ जी शादी आहे। छा? उथी 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 ॾिस पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे मौत खे, त तोखे मां कीअं थो मारियां। उथी जवाब छो तुंहिंजी? उथी मरियो छा? चङो थियो इहो मरियो, मुंहिंजूं गोलियूं बचाए। थी सच में प्यारो करियो।
तूं ख़ुशबू वांगुरु आहे जिते कदम पाण मुरादो रुकिजी वञनि, जिते पहुचण खां पोइ दिल जी आवारागर्दी ख़तम थी वञे, जंहिं हंधि नेण रेन बसेरो कनि, जिते रूह विश्राम करे ऐं जितां अॻिते वञण लाइ इरादा साथ छॾे वञनि। इहा तुंहिंजी ख़ुशबू ई त आहे जेका हवासनि खे खगाए छॾींदी आहे ऐं बेख़ुद करे छॾींदी। तूं ॻाल्हाई छो कोन थी? आयशा, आयशा, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।